एकड़ो बोल पढ़ूं था, ॿियो वरी दोस्तनि जी फरमाइश आहे उहा सजल साईं जो आख़िरी काफ़ी पढ़ंदासीं। मारू मिट मली रजाओ सभई परखासू सौखी भाई सबको औखी तू मौला मथामो बुड़ो मला जबा जजो ओ बया मोर वरी बया मोर मरी हज न रहो हिकड़ो उन्हनि आखेरनि ते अॼु वेठा चुभ चढ़ी हो वतन थियो वरी कूड़नि एरनि जो सिंध सभा जी सोदरी सिंध मोतन जी खान सिंध सभा जी सोदरी सिंध मोतन जी खान अथम इहा ओयाट आहे बेर न साईं हिन कलाम लाइ ख़ासि फरमाइश आहे कामरेड रशीद सिंधी साहिबनि जी। वो पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो असांजो ॾोह कहिड़ो असांजो ॾोह कहिड़ो असांजो ॾोह कहिड़ो अब्दुल गफूर कादर साहब असां माण्हू न माराया असां टावर न केराया असां माण्हू न माराया असां टावर न केराया असांखे तालिबान आहियूं न कोई थियण था चाहियूं असांखे तालिबान आहियूं न कोई थियण था चाहियूं असल कायम न हामी ॿुधायो असल खां अमुन जा हामी ॿुधायो असां करूं सके तोड़ो असां तोड़ूं मूंखे बोरो असां करूं सके तोड़ो असां तोड़ूं मूंखे बोरो हक़ातनि ते हथ सम्झायो हथनि सां मुल्क जिन जोड़ियो हक़ात खे त सम्झायो हथनि सां मुल्क जिन जोड़ियो अशर छो ख़ैर जहिड़ो आहे असांजो ॾोह कहिड़ो पुछो आख़िर पुछो कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो असांजो ॾोह कहिड़ो असांजो ॾोह कहिड़ो